महाटा पैलेस म्यूज़ियम वारो जेको ही फ़ैसिलो आयो आहे सिंध हाई कोर्ट जे सिंगल बेंच तरफ़ां उन ते ही पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं। ब्रेक खां पहिरियां बि हिन वक़्तु नामियारा कानूनदान आहिनि साईं शुहाब ओस्तो साहब, उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। उन्हनि सां बि उन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। तमामु घणी महिरबानी शुहाब ओस्तो साहब, ऐं असांखे टाइम ॾिनो। कीअं बि ॾिसो सर, सिंध हाई कोर्ट जे सिंगल बेंच जेको फ़ैसिलो ॾिनो आहे महाटा पैलेस म्यूज़ियम जो, हिकिड़ो त उन्हनि फ़ैसिलो ॾिनो आहे त नालो तब्दील करे कसरे फ़ातिमा रखियो वञे, ऐं ॿियो उन्हनि चयो आहे त उते मेडिकल कॉलेज जेका आहे उहा क़ाइमु कई वञे। जेतिरी असांजी ॼाण आहे त महाटा पैलेस म्यूज़ियम जेका आहे उनखे ख़रीद कयो वियो हो 1994 में, जेको आहे 6 करोड़ 10 लख जे लॻभॻि जेका रक़म अदा करे उन खे ख़रीद कयो वियो। उन खां पोइ का प्रॉपर्टी जेकॾहिं ख़रीद कजे थी ऐं उनखे हेरिटेज जो दर्जो मिलियल हुजे, उन जे हवाले सां अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो अचे त उन फ़ैसिले जे जेके मुख़्तलिफ़ पासा आहिनि, रुख़ आहिनि, उन्हनि खे कीअं था ॾिसो? मां सम्झां थो त हाई कोर्ट खे प्रॉपर लीगल असिस्टेंस न मिली आहे ऐं ट्रस्ट खे जेका हलाए थी उनजो बि इहो फ़र्ज़ु हुयो ऐं सिंध गवर्नमेंट जो बि इहो फ़र्ज़ु हुयो त हिन जी पोयारी कंदा ऐं उते पार्टी थियंदा, छाकाणि त इहो जेको सूट हुयो इहो प्राइवेट सूट हुयो, ॿिनि धुरनि जे विच में हुयो ऐं ॿई क्लेम पियूं कनि त असां जिना जा जेको आहे सो, या फातिमा जिना जा या शीरीं जिना जा असां जेको आहे सो लीगल एयर्स आहियूं। सो हुननि इहा मिल्कियत ख़ानदानी विरसो सम्झी पे विड़ी। उहो उन दौरान जेकॾहिं सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां प्रॉपर असिस्टेंस मिले आहे, ॿुधायो वञे आहे या ट्रस्टीज़ ॿुधाइनि आहे उन्हनि खे त बाबा हे त असां ख़रीद करे छॾियो आहे, हिन ते पैसा मिली विया आहिनि मालिकनि खे, इहो मामिलो त अॼु खां 20 साल पहिरियों ई जेको आहे सो ख़तमु थी चुको हुयो, त शायदि जज साहब अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो न ॾे आहे। इहो मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो ईअं खणी चओ त अंदाज़ो आहे, हिन में मूंखे का इंफॉर्मेशन मूं वटि कोन्हे, छाकाणि त मूं जजमेंट कोन पढ़ी आहे। तो पर मूंखे इहा ख़बर आहे उन वटि इहे केस हलनि पिया जॾहिं त इहे ॿ धुरियूं हुयूं जेके पाण में पई विढ़नि। तो हाणे फैक्चुअली त इहो ख़बर पवंदी जॾहिं असां जजमेंट पढ़ंदासीं। ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई त इन जो नालो तब्दील कयो वियो आहे ऐं जेका हेरिटेज जी जेका प्रोटेक्शन हुई उनजो बि को ख़्यालु न रखियो वियो आहे। इहो ॾाढो हिकिड़ो अफ़सोसनाक अमल आहे ऐं सिंध जी तारीख़ जेका आहे उहा मसख़ पई थींदी वञे। सिंध जा जेके हिजाण हुया तारीख़ी, जेके सिंध जा माॻ हुया, जेको सिंध जी सुञाणप हुई, असांजो जेकी तहज़ीब ऐं कल्चर जा जेके तारीख़ी सबूत मौजूदु हुया, उहे पोइ फनपारनि में हुजनि, उहे शाइरीअ में हुजनि, उहे अदब में हुजनि, या उहे इमारत साज़ीअ में हुजनि, या हुनरमंदीअ में हुजनि, वञनि था सभु ख़तमु थींदा। ऐं उन में मां सम्झां थो जेका बेहसी जेका आहे उहा ज़ाहिर आहे असांजी हुकूमत जी आहे, सिंध हुकूमत जी आहे। जेको कल्चरल जेको प्रिजर्वेशन एक्ट आहे उहो खणी कमज़ोर ज़रूरु आहे, पर उन में काफ़ी शिकूं मौजूदु आहिनि जंहिंमें सिंध हुकूमत खे इन हद ताईं बि पावर मिलियल आहे त हू लैंड एक्विजिशन एक्ट जे तहत ज़बरदस्ती भी प्रॉपर्टी ख़रीद करे सघे थी पब्लिक इंट्रस्ट में, ऐं मुख़्तलिफ़ जेके मालिक आहिनि जिन जे कब्ज़े में या जिन जे ओनरशिप में प्रॉपर्टी आहे उन्हनि सां उहे एग्रीमेंट बि करे सघनि था। एग्रीमेंट जे तहत उन्हनि प्रॉपर्टीज़ खे रेस्टोर करे उन्हनि खे मेंटेन रखी सघनि था, उन्हनि जी असलियत खे क़ाइमु रखण लाइ उन्हनि सां बिल्कुलु हिकिड़ो रिटन एग्रीमेंट करे सघनि था। पर हाणे छा आहे त अफ़सोसनाक सूरत हाल इहा आहे न त जेके असांजा जेके बाग़नि जा जेके धणी आहिनि या जेको असांजो जेको बाग़ जिन जे हथ में आहे सिंध जे सूबे जी, उन्हनि जो को कंहिं क़िस्म जो को तव्हांखे इन मामले में को इंट्रस्ट नथो नज़र अचे। उहो सकाफ़त खे सम्झनि था मेला मलाखड़ा ऐं नाच गाना, ऐं उहे बि तव्हां ॾिसो था जंहिं तरीक़े सां कनि था। मूंखे नथो सम्झ में अचे त असां कहिड़ी सिंध जी सकाफ़त जी ख़िदमत थी रही आहे। तव्हां जेकॾहिं एक्ट पढ़ंदव त एक्ट में किथे बि न आहे लिखियलु त मलाखड़ा ऐं मेला करणा आहिनि। उते सिर्फ़ु प्रिजर्वेशन करणी आहे जेके तव्हांजो कल्चरल हेरिटेजिस प्रोटेक्टेड हेरिटेजिस आहिनि, ऐं उहो कमु त असां वटि थिए ई कोन थो, ज़ीरो आहे। तव्हां मूंखे ॿुधायो, कल्चर डिपार्टमेंट खां पुछी ॿुधायो, तव्हां पाण पुछो त भई गुज़िरियल 10 सालनि में
असांजी जेका बजट आहे कल्चर डिपार्टमेंट जी उनजो घणो परसेंटेज आहे जेको तव्हां कल्चरल हेरिटेज खे रिवाइव करण में या प्रोटेक्ट करण में या प्रिजर्व करण में ख़र्च कयो आहे। सही। जेको कुझु बि कमु थी रहियो आहे ॿिया इदारा था कनि, जंहिंमें ख़ासि तौर ते जेको EFT वारा था कमु कनि ऐं उन्हनि सिंध में तमामु घणा तारीख़ी मार्ग आहिनि जिन जी जेको आहे सो उन्हनि बहाली कई आहे ऐं उन्हनि खे बरक़रार रखी वेठा आहिनि। उन्हनि जो जेको आहे सो सुध समाह कनि था पंहिंजे बजट मां। सो हाणे मसइलो इहो आहे त ॾिसो जेके ॿाहिरां आया आहिनि, जेके धारिया आया जिन जा हिते हाणे जिन शहरनि ते कब्ज़ा करे छॾिया आहिनि, उन्हनि जो त इंट्रस्ट इहो ई आहे त जितां आया आहिनि उतां जे माॻनि खे उहो बचाइनि था, उतां जे तहज़ीब खे, उतां जी सकाफ़त खे, उतां जी ॿोलीअ खे, उन लाइ मरण मारण लाइ तयारु थी था वञनि। उहो पंहिंजो जेको हुननि जो तशख़ुस आहे, जेको बि हुननि जो हिकिड़ो क्लेम आहे हिस्ट्रीअ जो, उनखे उहो बरक़रार रखी वेठा आहिनि। हुननि जी त ज़ाहिर आहे पाण थो चवां त इहो को दानिश जेको आहे सो शौरी तौर ते इहा कोशिशि हूंदी, पर जेको अमली तौर ते असां ॾिसूं था त उहो त कोशिशि इहा ई कंदा त कराचीअ जी जेका तारीख़ आहे हुनखे ख़तमु करे छॾिजे। तारीख़ कराचीअ जी ख़तमु थींदी त हिन मतिलबु आहे त कराची जॾहिं नफ़सियाती तौर ते असां तारीख़ी तौर ते सिंध खे कराचीअ खे ऐं सिंध खे अलॻि अलॻि करे छॾंदासीं, सिंध खे बिल्कुलु कराचीअ खां कटे तव्हां हिकिड़ो रूरल वॾेरको जेको आहे हिकिड़ो मुआशिरो करे पेश कंदो ऐं सिंध जी तारीख़ जेका तहज़ीब आहे उनजो को वजूद ई कोन हूंदो। ऐं मां बिल्कुलु हिन में मूंखे को शक शुबो कोन्हे त इन सां जेकॾहिं साज़िश नाहे त यकीनन इन जो फ़ाइदो ज़रूरु वठनि था। इहो अॻिते हली सिंध खे तोड़ण लाइ, सिंध खे, सिंध जे वजूद खे जेको आहे सो ख़तमु करण लाइ इस्तेमालु थींदो। जॾहिं तारीख़ ई न बचंदी, जॾहिं तव्हांजो जेको तसलसुल आहे, जॾहिं तव्हांजी तशख़ुस आहे, तव्हांजो जेको अहसासु आहे, तव्हांजे जेके वजूद में जेको तारीख़ जो जेको विरसो समायल आहे, जॾहिं उहो ख़तमु थी वेंदो असांजी मौजूदा नस्ल खे त कोई ख़बर कोन्हे। अच्छा उसूल साहब, जेकॾहिं हिन फ़ैसिले जी नज़र में हिन में पस मंज़र में असीं ॾिसूं था या हिन फ़ैसिले खे अॻियां रखूं था त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे नज़र ईंदो आहे त कोर्टूं मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे ऑक्शन कंदियूं आहिनि ऐं माण्हू उहे शयूं ख़रीद कंदा आहिनि। पोइ हीउ जेको फ़ैसिलो आयो आहे हीउ बि त सिंध हाई कोर्ट जे हुकुम तहत ई जेको आहे 6 करोड़ 10 लख रुपया माज़ी में ॾेई करे हीअ इमारत ख़रीद कई वई हुई, पर हाणे जेका हाई कोर्ट जे हुकुम तहत पैसा ॾेई ख़रीद कयल जेका इमारत आहे उन जे हवाले सां वरी कोर्ट जो डिसीशन अचणु, उनखे कीअं था ॾिसो? पोइ हीअ जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ शयूं ऑक्शन थींदियूं आहिनि कोर्ट जे हुकुम ते, पोइ माण्हू त उहे बि ख़रीद कंदे हाणे लाराईंदा त वरी किथे अॻिते हली उन्हनि जो बि को फ़ैसिलो न अची वञे। न, मां सम्झां थो, ॾिसो मां बेनिफिट ऑफ डाउट ज़रूरु ॾींदुसि। मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त जज साहब खे इन माज़ीअ जे इन बैकग्राउंड जो शायदि पतो कोन हुयो, छाकाणि त इहो ऑर्डर जंहिंजो तव्हां ज़िक्र था कयो जस्टिस सबीउद्दीन जो ऑर्डर आहे। जस्टिस सबीउद्दीन असांजी सिंध हाई कोर्ट जे तमामु नामियारनि जजनि मां हो, जेको बाद में सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस बि हुयो। उनजो फ़ैसिलो हुयो ऐं उनखां पोइ बाक़ाइदे उहे चेक्स जेके इशू थिया हुया, उहे जेके डिपॉज़िट थिया बैंक जे थ्रू, कोर्ट जे थ्रू उहे जमा कराया विया ऐं कोर्ट जे थ्रू पेमेंट थी हुई। त इहो सॼो हिकिड़ो जेको पुठियां जेको अदालती जेको हिकिड़ो बैकग्राउंड आहे हिन जो, इहो जेको फ़ैसिलो थियल आहे, जेके पेमेंट थियल आहिनि, उनखां पोइ इहो केतिरा ई साल त इहो तबाह ऐं बर्बादु थियो पियो। उनखे वरी इन ट्रस्ट जेको आहे सो ॿीहर बहाल कयो आहे मौजूदा शिकिल में। उनखां पोइ केतिरा ई साल इन ट्रस्ट जेको हलायो आहे। हाणे इहो ज़ाहिर आहे जॾहिं कोर्ट जे साम्हूं पेश थींदो, मूंखे यकीन आहे त इंट्रा कोर्ट अपील थींदी ऐं इंट्रा कोर्ट अपील में सिंध गवर्नमेंट बि, मुंहिंजो अञा बि मूंखे उमेदु आहे त सिंध गवर्नमेंट वेंदी। हालांकि तव्हां ॾिसो त अॼु ताईं हिकिड़ी मुजरिमाना ख़ामोशी आहे। मूं त को बयानु न ॿुधो आहे न पढ़ियो आहे जंहिंमें को सिंध गवर्नमेंट हिनखे चयो हुजे त भई इहो कीअं थियो आहे, इहा त असांजी प्रॉपर्टी आहे, त जेको आहे सिंध जे माण्हुनि जी प्रॉपर्टी आहे, कंहिं ज़ाती कंहिं ख़ानदान जी प्रॉपर्टी कोन रही आहे। उहा बि न हुई, उहो त वीचारे मिसकिन जी जेको आहे प्रॉपर्टी ते कब्ज़ो कयो हुयो। पहिरियों हिते फॉरेन ऑफिस ठही हुई, उनखां पोइ फातिमा जिन्ना रहंदी हिते। छा आहे त हिते जेको बि सिंध जो जेको विरसो हुयो उहो त माले गनीमत थी विरहायो वियो ऐं उन में उनखे त बेदर्दीअ सां पामाल कयो वियो। तव्हां ॾिसो न कराची बची छा आहिनि, तव्हां जेकॾहिं पूरे कराचीअ में गाॾी खणी घुमूं तव्हांखे शायदि ई को कराची जो विरसो मिलंदो। बाक़ी त हिननि सभु जेको उन दौर जा जेके संतराशीअ जा जेके मजस्मा हुया उहे कढी फिटी कया, उहे पिया आहिनि सॼा हाणे माउटा पैलेस में।
कराचीअ जी जेका बि तबाही बर्बादी थी आहे उन में त ज़ाहिर आहे जेतिरो कराची वारनि जो ॾोह आहे ओतिरो जेको आहे असांजी सिंध हुकूमत जो ॾोह आहे। हाणे बि तव्हां ॾिसो त इहा जेका बि जेको तहरुक आहे, रद्द अमल आहे ऐं जेका किराए आहे उहा तव्हां ऐं असां था कयूं, आम माण्हू थो करे। हुकूमत जे लेवल ते त हो त लॻा पिया आहिनि पावर खे कीअं कैप्चर कजे, कीअं बचाइजे, कीअं माल कमाइजे। हुननि जो त अॼु बि तव्हां ॾिसो को आहे को अहसासु, एॾो वॾो असासो जेको हो सिंध जो हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़ो तमामु अहम एसेट आहे असांजे सिंध जो, ख़ासि तौर ते कराचीअ जो, उनखे तव्हां विञाए छॾियो आहे। पर का ग़लती आहे न त फौरन मुंहिंजो त ख़्यालु इहो त फौरन जेको आहे सो चीफ मिनिस्टर ते प्रेस कॉन्फ्रेंस करे आहे। इहे जेके फैक्ट्स आहिनि उहे माण्हुनि जा अॻियां अचणु घुरिजनि हा। जेकॾहिं चीफ मिनिस्टर न पियो करे सघे, बिज़ी हुयो, त पोइ जेको कंसर्न मिनिस्टर हो उनखे अचणु घुरिजे हा। थी सघे थो आयो हुजे पर मां त किथे न पढ़ियो आहे। तो ॻाल्हि आहे त इहो ॾिसो तारीख़ जे विरसनि खे बचाइण जो जेको दारोमदार आहे उहो आहे त जेके उन विरसे जा मालिक या उन विरसे जा जेके हक़ीक़ी माना में जेके ओनर्स आहिनि जिन जो उन सां तारीख़ी रिश्तो आहे, उहे उनखे जेकॾहिं न बचाईंदा त तव्हां ॾिसो त बगदाद जा जेके आहिनि जॾहिं अमेरिकन हमिलो कयो त सॼा जेके म्यूज़ियम्स आहिनि उहे लुटिजी विया। सीरिया सॼो जेको आहे तबाह थी वियो। बिनयामीन जा जेके हुया तव्हांजा मजसमा 2000 साल 3000 साल पुराणा अफ़गानिस्तान में, उहे तबाह थी विया। तो असांजी बि हालत इहा आहे। शिकारपुर शहर में 350 प्रोटेक्टेड हेरिटेज प्रॉपर्टी हुयूं, 350 हिकिड़े शहर में। मुंहिंजे ख़्याल में शायदि रोम में हूंदो या कहिड़ा के मुल्क हूंदा जिते शहर हूंदा जिते शायदि एॾी प्रोटेक्टेड हेरिटेज हुजे। पर तव्हां अॼु वञो शिकारपुर सॼो ढेर जो शहर बणिजी वियो आहे, ढेर बणिजी वियो आहे। छाकाणि त को पुछण वारो ई कोन्हे, न डीसी त लोकल कल्चरल कमेटी जो हेड आहे, पर कॾहिं पुछो वियो आहे, ॾिठो अथई न केरु था उहो काठ कढण लाइ, उहो टीक वूड कढण लाइ जेको आहे सॼो शहर जेको आहे हुननि ड्राए छॾियो आहे। छाकाणि त जेके आया आहिनि इन्हनि जो कल्चर सां को वास्तो ई कोन्हे। इहे त आया आहिनि माल कमाइण, इहे त आया आहिनि सिर्फ़ु जेको आहे सो हुकूमत करे ऐं मज़े सां पंहिंजो ऐशो आराम करणु। हिननि जो त को वास्तो ई कोन्हे सिंध जे कल्चर, सिंध जी तहज़ीब सां। बल्कि उहो त चाहिनि ई कोन था त सिंध जी तहज़ीब ऐं कल्चर जी ॻाल्हि थिए। छाकाणि त कल्चर जी ॻाल्हि थींदी त पोइ त गुड गवर्नेंस जी ॻाल्हि थींदी, पोइ त चङाई जी ॻाल्हि थींदी, पोइ त बहितरीअ जी ॻाल्हि थींदी। उहो चाहिनि ई कोन था। उते वॾेर को निज़ाम लॻो पियो आहे, होॾे इहा तबाही थी वई आहे। मां लाड़काने में सखर में पिटीशन्स विधियूं ऐं तक़रीबन को 200-250 मां जेको आहे तारीख़ी माॻ जेको आहे जिन जी निशानदेही कई। लाहौर लाड़काने जी हाई कोर्ट इंटरम ऑर्डर कयो, स्टे कयो त बाबा का बि हेरिटेज प्रॉपर्टी तव्हां जेको आहे सो डिमोलिश न कंदव। ऐं उनजे बावजूद बि डिमोलिश त थियनि था। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त मां हितां कराची मां वञी लाड़काने में मूंखे त ख़बर नथी पए त कहिड़ी इमारत टुटी। लोकल माण्हुनि खे अॻियां अचणु खपे, उन्हनि खे वारसी करणु खपे। मुआशरे जे असीं चऊं था हर बाशऊर जेको फ़र्द आहे उन्हनि खे अॻियां अचणु खपे, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजी सकाफ़त ऐं ख़ासि तौर ते जेका हिस्ट्री आहे, कल्चरल हेरिटेज जेको आहे उनखे बचाइण लाइ तमामु घणी महिरबानी। शुआब ओस्तो साहिब, असांजे टाइम जी घटिताई आहे ऐं इंशाअल्लाह वरी अव्हांखे ज़हमत ॾींदासीं उन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल जे लाइ। सो नाज़रीन, शुआब ओस्तो साहिब जी ॻाल्हि ॿोल अव्हां ॿुधी ऐं बिल्कुलु इंट्रा कोर्ट जेका अपील आहे उहा बि दाख़िल थींदी ऐं हर फ़र्द खे उन ते अॻियां अचणु खपे।